नाज़रीन, खुराक खाते पारां कणक जे जुर्पर ते पाबंदी जे बहाने चौकियूं क़ाइमु करण ते फी गाड़ी खां गॾी रिश्वत तलब कई वई आहे। खुराक खाते पारां कणक जी जुर्पर ते पाबंदी जे बहाने सां चौकियूं क़ाइमु करे फी गाड़ी खां गॾी रिश्वत तलब कई वञे थी। गुलशन हदीद, जामशोरो, दादू, सेवण समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते एक्साइज़ पुलिस सां गॾु चौकियूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। खुराक खाते कराचीअ में दाख़िल थींदड़ कणक जूं 60 गाॾियूं ज़ब्त कयूं आहिनि, जॾहिं त कराची कणक खणी ईंदड़ गाॾियुनि खां बि रिश्वत तलब कई वई आहे। कराचीअ में कणक जे वक़्त ते न पहुचण सबबि अटे जो बुहरान जो ख़दशो आहे। फ्लोर मिल्स एसोसिएशन अॻुवाणनि में जॾहिं त खुराक खाते में ॻाल्हियूं नाकाम थी वियूं आहिनि। खुराक खाते मलीर में गुलशन हदीद, काठोड़, जामशोरो, सेवण, दादू समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते चौकियूं क़ाइमु कयूं आहिनि। कराची जे 92 फ्लोर मिल्स मालिकनि पारां सख़्तु एहतजाज कयो वियो आहे। खुराक खातो फी गाड़ी खां 80,000 खां 1 लख ताईं रिश्वत तलब कई आहे। खुराक खाते जे सेक्रेटरी खुरम शहजाद ऐं ॿियनि अमलदारनि इमदाद शाह ऐं मक़सूद घुमरो पारां मुक़ररु आफ़ीसरनि खे सख़्तु हिदायतूं कयूं आहिनि। 15 ॾींहनि अंदरि कराचीअ जी कणक खणी ईंदड़ 60 ट्रकूं बंदि करे गोदामनि ते मोकिलियूं आहिनि। डिप्टी डायरेक्टर मक़सूद घुमरो जो चवणु आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे मलीर मां वहीद मुराद सियाल। जी वहीद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, खुराक खाते कणक जी चुरपुर जे नाले ते करप्शन जी बाज़ार गरम करे छॾी आहे। खुराक खाते कराचीअ में कणक खणी ईंदड़ गाॾियूं जेका सो ज़ब्त करे छॾियूं आहिनि। खुराक खाते इहा दावा कई आहे त कराचीअ ईंदड़ जेके 60 खां वधीक गाॾियूं आहिनि उहे ज़ब्त करे, कणक जूं 60 खां वधीक गाॾियूं ज़ब्त करे उन्हनि खे गोदाम जे हवाले करे छॾियो आहे। डिप्टी डायरेक्टर मक़सूद घुमरे पारां अहिड़े क़िस्म जी दावा कई वई आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त खुराक खाते पारां गुलशन हदीद, काठोड़ और दरसानो समेत जेको सुपर हाईवे, दादू, सेवण ऐं जामशोरो समेत ठटे जे दंग ते जेको आहे सो तमामु वॾियूं हिकिड़ियूं चौकियूं क़ाइमु कयूं आहिनि, जिते एक्साइज़ पुलिस खे जेको आहे हुते मुक़ररु कयो वियो आहे। जेका बि गाॾी कणक जी अचे थी उनखे खोलियो वञे थो, उनजी सील चोड़ी वञनि थियूं ऐं इहे इल्ज़ाम खुराक खाते ते फ्लोर मिल एसोसिएशन पारां लॻाया पिया वञनि त फी गाॾी खां 80,000 खां वठी 90,000 1 लख रुपया रिश्वत पहिरीं तलब कई वञे थी। जेका गाॾी रिश्वत न पई ॾे उन्हनि खे जेको आहे सो ज़ब्त कयो पियो वञे। फ्लोर मिल एसोसिएशन इहा बि दावा कई आहे त गुज़िरियल 2.5 हफ़्तनि खां वठी जेको आहे सो कराचीअ में जेको आहे सो कणक न अचण जे करे कराची जे किरोड़े माण्हुनि खे जेको आहे सो अटो पहुचाईंदा आहियूं। उन 92 फ्लोर मिलनि में जेको आहे सो कणक ख़तमु थी वई आहे। अटे जे बुहरान जो जेको आहे सो ख़दशो पैदा थी वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु कणक जी जेका सीज़न आहे ख़रीदो फ़रोख्त जी, डिस्ट्रिक्ट मलीर तोड़े डिस्ट्रिक्ट ओभर जा जेके फूड कंट्रोलर हुआ, फूड इंस्पेक्टर हुआ, उन्हनि पंहिंजूं बदिलियूं जेको आहे सो नवाब शाह, कंबर शादात कोट समेत जेके ॿियनि ज़िलनि में करिया आहिनि उतां वेही सॼो ई नेटवर्क हलाइनि था। उन्हनि जा माण्हू खुराक खाते जे तमामु वॾा जेके मथी सतह जा ऑफिसर आहिनि उहे हिन वक़्तु उन्हनि रिश्वत जी बाज़ार गरम करे छॾी आहे। जेकी फी गाॾी खां 80,000, 90,000, 1 लख रुपया जेको आहे सो वठनि था। जेका बि गाॾी जेको आहे सो उन्हनि खे पैसा नथी ॾे उन्हनि खे रोके उन्हनि जी गाॾी में जेका पहिरियों किरोड़ रुपयनि जी कणक आहे उन्हनि खे ज़ब्त कयो थो वञे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां इन हवाले सां जेको सेक्रेटरी खुराक सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि जो इहो चवणु आहे त हीअ सॼा इल्ज़ाम जेको आहे सो ग़लति आहिनि। पर फ्लोर मिल एसोसिएशन इहा दावा आहे त हीअ सॼी जी सॼी रिश्वत जी बाज़ार गरम कई वई आहे। रिश्वत जे लाइ जेको आहे सो किरोड़ अरबे रुपया जेको आहे सो हिन सीज़न में उगाड़िया वेंदा आहिनि। को हिकु जेकॾहिं खुराक खाते जेका पाबंदी आहे 144 कलम हुजे हा त उहो वाज़े कयो वञे हा। पर अफ़सोस जो मक़ाम इहो आहे त सॼी सिंध जे अंदरि खुराक खाते जेको आहे हिकिड़ी रिश्वत जी बाज़ार गरम करे कणक जे चुरपुर जे नाले ते किरोड़ रुपया जेको आहे सो ऑफिसर कमाए रहिया आहिनि, जंहिंमें फूड जेको आहे सो कंट्रोलर समेत जेके आला सतही जेका ऑफिसर आहिनि उहे चौकियुनि ते वञनि था। तव्हांखे ॿुधाईंदो हलां गुज़िरियल 2 खां 3 ॾींहंनि खां वठी जेको आहे सो खुराक खाते जो सेक्रेटरी खुरम शहजाद तोड़े डिप्टी जेको डायरेक्टर समेत डायरेक्टर जेको आहे सो इमदाद शाह जेको आहे डिप्टी डायरेक्टर मक़सूद घुमरे पारां मुख़्तलिफ़ चौकियुनि जा पिणु दौरा कया पिया वञनि। उते हिदायतूं जारी कयूं आहिनि त जेका बि कराची जेका कणक जी जेका गाॾी अचे उनखे ज़ब्त कयो वञे। ख़ासि तौर ते जेको ठट जो नेशनल हाईवे जे तरफ़ां ऐं ख़ासि तौर ते जामशोरो
दादू सेवन जे तरफ़ खां जेको मोटर जे तरफ़ खां जेके गाॾियूं अचनि थियूं उनखे मुख़्तलिफ़ जाइनि ते रोके पहिरीं उन खां रिश्वत तलब कई पई वञे जेके गाॾियूं रिश्वत नथियूं ॾियनि 80 खां 90,000 खां 1 लख रुपया बाक़ाइदा रेट लॻायो वियो आहे जंहिंजो सॼो जो सॼो सौदो डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोल ऑफिसर ऐं इंस्पेक्टर करे रहिया आहिनि। हिते डमी क़िस्म जा ऑफिसर विहारे ऐं सॼे जो सॼो जेको आहे दुकानदारी शुरू कई वई आहे खोराक खाते पारां ऐं खोराक खाते सॼे जो सॼो हिन सीज़न जेका ही सीज़न आहे कणिक जी ख़रीदो फ़रोख़्त जी सॼी सिंध में अहिड़े क़िस्म जी जेको आहे सो बाज़ार गरम कई वई आहे जंहिंजा सॼे जा सॼा जेका सूबाई वज़ीर मुकेश चावला चवनि पिया त उन जा छंडा वञनि था मुकेश चावला सूबाई वज़ीर पिण हिन ते ख़ामोश आहे। तव्हांखे ॿुधाईंदा सेक्रेटरी खोराक तमामु सरगर्म आहे जेको डायरेक्टर आहे जेको हैदराबाद में जेको वेंदो आहे डायरेक्टर सॼी सिंध में हू दौरा करे रहिया आहिनि ख़ासि तौर ते कराचीअ जे दंग ते तमामु हिकिड़ी वॾी सख़्ती कई वई आहे। ईअं पियो लॻे त हिकिड़ी कणिक जे जेका वापारी आहिनि ख़ासि तौर ते जेका फ्लोर मिल एसोसिएशन जा जेको फ्लोर मिल जेके कणिक जेको नोगो एरिया बणाए वियो उन्हनि माण्हुनि जे लाइ जीअण हराम कयो आहे गाॾियुनि जे ड्राइवरनि खे रोके पियो उन्हनि खे परेशान कयो पियो फ्लोर मिल एसोसिएशन पारां बार करण जे बावजूदि खोराक खाते जेको आहे उनजी ॻाल्हियुनि खे रद्द कयो आहे। खोराक खातो जेको आहे फ्लोर मिल एसोसिएशन वेहण लाइ तयारु न आहे। इहा अॼु दावा कई आहे त जेकॾहिं इहा सूरत हाल रही त खोराक खाते जे ख़िलाफ़ जेको फ्लोर मिल एसोसिएशन जा अॻवान जेको आहे ॿाहिरि ईंदा थी सघे थो फ्लोर मिल एसोसिएशन पारां अहिड़े क़िस्म जी का हड़ताल जी पिणु काल ॾिनी वञे। फ्लोर मिल एसोसिएशन जे अॻवान सां वधीक जेका ॻाल्हि ॿोल थी आहे केटी न्यूज़ खे हुननि ॼाण ॾींदे चयो आहे त जेकॾहिं असां खोराक खाते जे ख़िलाफ़ असां वञूं था त असांजी जेको आहे फ्लोर मिल जेके असांजूं आहिनि उन्हनि खे पिणु ज़ब्त करण जो जेको आहे उन्हनि खे सील करण जा जेके मुख़्तलिफ़ बहाना कया वेंदा आहिनि छापा हया वेंदा आहिनि फ्लोर मिल एसोसिएशन जे ख़िलाफ़ कार्रवाई कयूं वेंदियूं आहिनि अॻवान जे ख़िलाफ़ कार्रवाई कयूं वेंदियूं आहिनि गोदामनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कयूं वेंदियूं आहिनि पर हुननि जो जेको आहे इहो ई मौक़िफ़ आहे त ही सॼी जी सॼी करप्शन ऐं जेको आहे सो ऑफिसरनि जी करप्शन आहे जंहिं हिन सॼे खोराक खाते खे जेको आहे सो तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे। इन खां पोइ जेको आहे हलीम आदिल शेख अपोज़िशन लीडर आहे उन ठीकु आहे वॾी महिरबानी वहीद मुराद सियाल तफ़सील ॾियण जे लाइ।